अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। बडाणी वेझो भंगवार दुरन में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां रतो छाण ब भाइर ऐं औरत क़तल। गबलू थाणे जे हद ॻोठ ईदो भंगवार में घर मथां हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग में गोलियूं लॻण करे मेहर भंगवार संदसि खरवारी अलीमा ख़ातून ऐं भाउ गुलाम फरीद भंगवार मारिजी विया। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कया। वाक़े बाद इलाइक़े में सख़्त छिकताण वारी सूरत-हाल। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त मुल्क में पायदार अमुन ऐं इस्तेहकाम जे क़याम ताईं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग क़ौमी अज़म सां जारी रहंदी। GHQ रावलपिंडीअ में पाक फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे अस्करी एज़ाज़नि सां नवाज़ण वारी तक़रीब। फील्ड मार्शल पारां शहीदनि जे वारसनि जी साबित क़दमी, वक़ार ऐं हौसले खे ख़िराज तहसीन पेश। शहीदनि जी बेमिसाल कुर्बानियुनि ऐं वतन सां लाज़वाल वाबस्तगीअ जी वाखाण। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त शहीद ऐं गाज़ी क़ौम जो लाज़वाल फ़ख़ुर आहिनि। शहीदनि जी इज़त ऐं कुर्बानी हर पाकिस्तानीअ लाइ मुक़दस अमानत आहे। मादरे वतन जो अमन अमान शहीदनि जे अज़ीम कुर्बानियुनि जो नतीजो आहे। अज़ीम कुर्बानियुनि जो नतीजो आहे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे हवाले सां घबराई थी आहे। ॻाल्हियुनि में कुझु मुसबित इशारा मिली रहिया आहिनि। पाकिस्तानी वफ़द अॼु तहरान वञी रहियो आहे। ॾिसूं था त ईरान सां मुआहिदो थिए थो या न। आबनाई हुर्मुज़ में टूल सिस्टम जो निज़ाम सिफ़ारती मुआहिदे खे नाक़ाबिले अमल बणाए छॾींदो। स्वीडन रवानगीअ खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त इत्तेहादी बि मुतफ़िक़ आहिनि त ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरान मामले ते असां नेटो इत्तेहादियुनि सां तमामु घणो नाराज़ आहियूं। सदर ट्रंप जी तरजीह आहे त हिकु सुठी डील मिली वञे। जेकॾहिं हिकु सुठी डील मिली वई त उहो बहितर थींदो।